जुम्मतुल मुबारक जे भलारे दिहाड़े शहरन में भली जगह अल्लाह जे घर मस्जिद में भले प्रोग्राम में अल्लाह ताला तमाही असां खे अचण जी सआदत नसीब फरमाया। अचण ही सआदत मंदी आ, अचण ही इंशाअल्लाह कामयाबी जो रस्तो आ। जंहिंखे रब घुरंदो आ उन्हें के हेड़ियूं महफ़िलूं नसीब कंदो आ। जंहिंखे घुरे फरमाए त मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु। जंहिंखे रब हिदायत करण ते ईंदो आ तो उन्हें के दुनिया जी का हस्ती गुमराह बनाए नथी सके। वरी जंहिंखे रब करीम जे तरफ खां फैसलो गुमराही जो आ दुनिया में उन्हें के को हिदायत ते आणे नथो सके। उन जो मिसाल सवलो इमामुल अंबिया साईं ज़मीन जे तख्ते ते मक्कतुल मुकर्रम में मदीनतुल मुनव्वरा में साईं जन दीन जी तबलीग कई। साईं जन जा मोजज़ात भी ज़ाहिर थिया। उहे ॻाल्हियूं असां ॿुधियूं हन। साईं जन ऐं असां जे विच में फ़ासिलो आहे 1400 साल खां मथे। घणो बा 1400 साल। 1400 साल अॻु इमामुल अंबिया साईं जन ज़मीन जे तख्ते ते घुमंदड़ फिरंदड़ हुया। साईं जन तबलीग जे लाइ ताइफ़ बि विया। साईं जन तबलीग पंहिंजे इलाइक़े में मक्कतुल मुकर्रम जे जवार में कई। मदीनतुल मुनव्वरा हिजरत करे आया। साईं जन ओढ़े तबलीग कई। बनफ़्से नफ़ीस खोड़ वाक़यात रूनुमा थिया। एतरे ते रूबना थिया जो हिकड़े दफ़े इमामुल अंबिया साईं जन चंड ॾे आंगुर जो इशारो कयो। साईं जन जे आंगुर जे इशारे सां चंड ॿ थी पियो। किताबनि जे अंदरि ईंदो आहे साईं जन बैतुल्लाह जे पासे सां मक्कतुल मुकर्रम में हुया। भिक में आहे जबल अबू कुबैस। जबल अबू कुबैस नालो आ। वो केड़ो जबल आ? सफ़ा वारी टकरी जेकी आ इन जे भिक में जेको जबल आ इन जो नालो आहे जबल अबू कुबैस। साईं जन इन जे पासे में बीठा छो त घर इमामुल अंबिया साईं जन जा सफ़ा ऐं मरबो इन खां सफ़ा वारी साइड सां हीअं जो ॿाहिरि निकिरबो त साम्हूं इहो मैदान आ। इन में माना मक्कतुल मुकर्रमा जा साईं जन जे कबीले जा घर हुया। अॼु ॾींहं ताईं उते हिकिड़ी जाइ जे लाइ चयो वेंदो आहे त इहा उहा जाइ आहे जिते इमामुल अंबिया साईं जन जी विलादत बासआदत थी। उन जे भिक में ॾखिणे पासे ॾांहुं वॾो जबल आहे। इन जबल जो नालो आहे जबल अबू कुबैस। ईअं रिवायत में वेंदो आहे त जॾहिं साईं जन जाया बाख फुटण वारो टाइम असुर जो ईअं अचानक रोशनी थी पई, चमकाट थी पियो। अम्मा साईं फरमायो थियो त मूंखे उन चमकाट में शाम जूं महलातूं नज़र आयूं। शाम जूं महलातूं मके वारनि इन बाख फुटण महिल ओचिते हिकिड़ो ग़ैबी आवाज़ ॿुधो। उहो आवाज़ इहो हुयो त मके वारो तव्हांखे मुबारक हुजे जंहिंजे लाइ अल्लाह ताला हीअ काइनात जोड़ी आहे। अॼु उहा हस्ती मके में तव्हांजे शहर मके में ॼमी चुकी आहे। पोइ किताबनि जे अंदरि ईंदो आहे त माण्हुनि चयो त इहो आवाज़ जबल तां थो अचे। पोइ किन ईअं लिखियो आहे त इहो जिन हुयो जेको इमामुल अंबिया साईं जी तारीफ़ में कुझु शेर बि चवे पियो जंहिंजो मफ़हूम इहो ॿुधाए अव्हांखे त मके वारो तव्हांखे मुबारक जंहिंजो दुनिया जंहिंजे लाइ अल्लाह ताला पैदा कई दुनिया जो जेको पूरो कारखानो अॼु उहा हस्ती तव्हांजे मके शहर में ॼमी पई पैदा थी पई। उहा ॻाल्हि ॿुधायमि त अम्मा साईं फरमायो त साईं जन जाया त नूरानी तजल्लो थियो। किन बुज़ुर्गनि ईअं लिखियो आहे त जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल्लाह जी तामीर कई, बैतुल्लाह जी तामीर हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम सां गॾिजी थी। पोइ ॿिन्ही पीउ पुटनि ॿई नबी ॿिन्ही पीउ पुटनि बीही करे गॾिजी अल्लाह खां दुआ घुरी त रब हाणे हिन बैतुल्लाह जी संभाल जे लाइ को असां मंझां को पैदा कर जेको हिकमत बि सेखारे, दानाई बि सेखारे, बैतुल्लाह जे लाइ इज़त ऐं अहमियत जो बि उन्हनि खे सबक़ ॾे। उहा हस्ती इमामुल अंबिया साईं जन। तॾहिं साईं जन फरमायो त मां पंहिंजे अबे इब्राहिम जे दुआ जो असर हुआ जो मुझे अबे इब्राहिम दुआ घुरी त मुंहिंजा रब मके वारनि में हिकिड़ो माण्हू उहो पैदा कर जेको बैतुल्लाह जी हिफ़ाज़त वारो कमु संभाले। पाण फरमायो त उहा दुआ मां आहियां।
किताबनि में ईअं ईंदो आहे त जॾहिं साईं जन जे ॼमण खां पोइ अम्मा साईं फरमाए थी त तजल्लो थियो उहो छा हुयो उन जे लाइ बि मुख़्तलिफ़ कौल आहिनि। को कौल इहो आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम, थोरो तवजो, इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ब्र मुबारक शाम में हुई। अॼु महबूब मुहम्मद करीम मके में जाया। इब्राहिम अलैहिस्सलाम जे दुआ जो असर अल्लाह ताला नूरानी लाट कई जंहिंखे टार्च चइजे, ईअं हणी करे इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़ब्र ते रोशनी पुॼाई त इब्राहिम जेकी तो दुआ घुरी अॼु क़बूल पइजी वई थी, मके में उहा शइ अची वई थी। बहरहाल इहे ॻाल्हियूं इमामुल अंबिया साईं जन मके में। मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त साईं जन पाण हुया, चंड ॾे इशारो कयो, चंड ॿ टुकर थियो। तव्हां ई असां 1400 साल खां पोइ ॻाल्हि ॿुधी आहे, पर उन्हनि मके वारनि इहा शइ अखियुनि सां ॾिठी। ईअं ईंदो आहे रिवायत में त अबू कुबैस जबल आहे, हिकिड़ो पासो चंड जो हेॾे वियो, हिकिड़ो पासो हेॾे वियो, माना ॿ हथ थी वियो चंड, वरी चंड मिली वियो। ईअं बि रिवायतुनि में ईंदो आहे त साईं जन मके पाक में बैतुल्ला खां थोरो ओभारी ऐं उतरी कुंड ते, ईअं अॻिते 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 हिकिड़ी मस्जिद जो नालो आहे मस्जिद जिन। हिकिड़ी मस्जिद जिन, हाजी सुवारनि खे ख़बर हूंदी, उन नालो लिखियलु आहे मस्जिद जिन। उन जे भिक में वरी ओभारे पासे ॿी मस्जिद आहे, उन जो नालो आहे मस्जिद शजरा। मस्जिद शजरा साईं जन थोरो परेशान हाल हुया त मां एॾी तबलीग मके वारनि खे कयां थो, नंढड़े खां वठी मूंखे मुंहिंजी हालात खां वाक़िफ़ आहिनि, पोइ बि मुंहिंजे ॻाल्हि खे झुठलाइनि छो था, पोइ बि मुंहिंजे ॻाल्हि खे तकड़ में यकीन सां ईमान सां छो नथा क़बूल करनि। ईअं साईं जन जी ज़हनी थोरी परेशानी, अल्लाह ताला महबूब साईं जी उहा परेशानी दूर करण जे लाइ हबीबन करीम खे हुकुम फरमायो त महबूब इहो वण जेको साम्हूं बीठो आहे इन खे त हथ सां इशारो कर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वण खे हीअं इशारो कयो जे माण्हू खे सॾिबो आहे, उहो वण उतां ज़मीन खे चीरींदो चीरींदो अचे नबी से जाॾो बीठो। इहो मुस्तफ़ा जो मौजूदो। साईं जन ख़ुशि थी पिया त मां अजायो न। वरी हुकुम कयूं वापसि जंहिं जाइ ते उहो वण हुयो उन जाइ ते हींअर मस्जिद ठहियलु आहे, उन मस्जिद जो नालो आहे मस्जिद शजरा, माना वण वारी मस्जिद। खोड़ मौजूदा साईं जन जा। ईअं ॾिठो त साईं जन ख़ुतबो पढ़ियो पियो मदीने पाक में, उन ख़ुतबे खां ॿिए जुमे ते टेक परे कयूं त ख़ुतबे उन वण मञा थुड़ मञा रोअण जो आवाज़ु आयो। साहबा हिकु ॿिए ॾे पिया निहारनि त केरु ॿारु मस्जिद में खणी आयो आहे, पर ॾिठो त ॿारु कोन्हे। नबी साईं मिंबर तो लही करे उन सुकल थुड़ खजीअ खे भाकुर पिया पाइनि, प्यार पिया करनि, उनखे परचाइनि पिया। उन थुड़ मां कहिड़ी शइ तोखे रुआरे थी? साईं मुंहिंजा अॻिले जुमे ते त तव्हां मूं ते टेक ॾेई हथ रखी करे ख़ुतबो पढ़ियो, अॼु मूंखे पाण खां परे कयो, तव्हांजी जुदाई मूंखे रुआरे थी। जेकॾहिं साईं अब्दुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त हिकु हिकु ॻाल्हि में मसइलो गॾिजे त पोइ मसइला बि वॾा निकिरंदा। इहा शइ बि ॾसे थी त इमामुल अंबिया हर जाइ ते मौजूदु कोन्हनि। साईं जॾहिं मिंबर ते हुया त थुड़ कजीअ जो रोए पियो त साईं मूंखां परे थी वियो, माना थुड़ वटि बि गॾु न हा, पाण मिंबर ते त थुड़ सां हाज़िर नाज़िर। ईअं मसइला कढिबा वेंदा कढिबा त ईंदा त पोइ मामिलो पोइ ॿियनि हमराहनि जो मिड़ई कुल पिरांदा ख़ैर जी चवंदा आहिनि। बहरहाल इमामुल अंबिया साईं जन मौजज़ात अखियुनि सां उन्हनि माण्हुनि ॾिठा, पोइ बि किन ईमान आंदो किन न आंदो, जिन आंदो उन्हनि जा नसीब। पर पोइ बि ईअं चइबो त उन्हनि साईं जन खे ॾिसी करे ईमान आंदो। सच पुछो त असांजा नसीब घटि कोन्हनि जो असां ॿुधल ॻाल्हि ते इमामुल अंबिया साईं खे उअं ई ईमान आंदोसीं जीअं साहबा वारनि। तॾहिं त अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमायो त तव्हां बि उन्हनि वांगुरु ईमान आणींदो तॾहिं तव्हांजो ईमान क़बूल। चइबो त असांजो ईमान बि उन्हनि साहबा जे ईमान जे कॾ आहे न, ओड़ो ईमान तॾहिं त अल्लाह वटि क़बूल आहे। बहरहाल तव्हां ई असांखे बि मां सम्झां थो मुबारक ॾियणो खपे। हिक ॿिए खे मुबारक था ॾियूं त साईं जन खे ॾिठोसीं कोन, साईं जन जे वक़्त में कोन हासे, साईं जन जूं ॻाल्हियूं अखियुनि सां कननि सां न ॿुधियूंसीं, पर अल्लाह ताला पंहिंजो फज़ुल फरमायो, असांजी चूंड करे असांखे इमामुल अंबिया जो उम्मती बणायो। उहो कलमो जंहिंजे करे इमामुल अंबिया खे ताइफ़ में तकलीफ़ आई, उहो कलमो जंहिंजे करे इमामुल अंबिया खे ओझ मथां सटिया पिया विया, उहो कलमो जंहिंजे करे इमामुल अंबिया खे ॾुखायो पियो वियो, मक्कतुल मुकर्रम खां मजबूर कयो वियो हिजरत करण ते, उहो कलमो अल्लाह ताला तव्हां ई असांखे घर वेठे आसानीअ सां बग़ैर कंहिं तकलीफ़ जे ॾिनो आहे। पोइ मां सम्झां थो त मुबारक त आहे न। बाक़ी हाणे मसइलो आहे त इन कलमे खे छल अलाह संभालण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वीज़ा त हाजी ख़ादिम खे मिली आहे, पोइ हाणे वञे कॾहिं, हा वाह वञे कॾहिं, उहा उनजी मर्ज़ी। जेकॾहिं तकड़ में वेंदो वीज़ा खीसे में अथसि, वञण जे लाइ जेकॾहिं हितां बाबा घोटके मां ट्रेन में चढ़ी पए तॾहिं संदसि मर्ज़ी, घोटके मां साईं बाईपास तां सी पैक तां चढ़ी पए कंहिं कोच में संदसि मर्ज़ी। पर जेकॾहिं अॻिते हली करे सखर मां रहीम यार ख़ान मां हवाई जहाज़ ते चढ़ी पए कराची, कराची खां सिधो
मके पाक मदीने पाक पहुंची सके तो उहा उन जी मर्ज़ी कलमे वारी टिकट अल्लाह ताला असां खे मुफ़्त में ॾेई छॾी आहे छल असां खे अल्लाह उन जे संभालण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए ईअं न त ओ भाई हमरा चयो पुराणे वक़्त में हूंदा किल्क हूंदी पेन न हूंदी किल्क अलाए कंहिंखे ख़बर आहे किल्क छा खे चवंदा हाँ छा हो कानू उन सां पोइ छा पाणीअ सां लिखबो मस हूंदी उहा मस अहिड़ी हूंदी हुई जो थोरो बि चिपो अखर थी पवंदो ख़राबु कंदी पोइ मैं हिकिड़े हमराज हुयो वाणे वटूं भई खातो दुकान जो उहो खणंदो हाणे लिखंदो वेंदो किल्क जा अखर बि वॾा कुझु वक़्त खां पोइ मुस्लमान फौत थी वियो पोइ वाणे चयो त भई हाणे मुंहिंजो खातो बि हिन माणे हुन ॾे पैसा बि घणा आहिनि हाणे अलाए कीअं थींदो वाणे वीचारो आयो अचे मुस्लमाननि सां गम में शरीक थियो कुझु ॾींहं खां पोइ त हाणे चई सम्झई त वॾे हुनजो पुट तो कुझु गम लथो आहे हाणे वाणे चयोसि अचे पासड़ो ॾेई त भाउ तुंहिंजे पुट पीउ ॾे मुंहिंजो कुझु हिसाबु किताबु रहियल आहे चए मुंहिंजे पीउ ॾे हा तुंहिंजे पीउ ॾे चए पोइ चए उहो कीअं मूंखे कीअं ख़बर पई चए उनजा हथ अखरी बि लिखियल आहिनि जेको मां ॾींदोमांसि सौदो त वरी उनखां सही वठंदुमि मां लिखंदुमि चए वारो कर बाबा जा हथ कर हा चए भले वारो खणी आ उहो बि वीचारो हेॾो उहो दफ़्तर बुक खणी आयो उहो वॾो जो बुक हुयो हीअं हीअं पोइ हीअं हो रोए बि पियो उहो चटींदो बि वञे पियो ज़ुबान सां त अखर बि मिटबा पिया वञनि रोई 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 वरी उहो बुक बंदि करे चयईंसि त इनशाला हाणे ॿिए बुक खणी अचिजांइ पोइ हिसाबु करे सॼो ॾींदुमि हाणे मूंखे ॾुख में मां वकोड़े छॾी हो जो वञी करे घरु खोले त सॼा अखर मिटी विया सो मसालो मुंहिंजे चवण जो इहो आहे त ईअं न कजे कलमे खे संभालींदासीं वीज़ा जे पने खे संभालींदासीं त ज़ायो न थींदी पर जेकॾहिं वीज़ा जो पनो तव्हां उनजो ख़्यालु ई न कयो पाणीअ में धोपी वियो त रहिजी वेंदासीं कलमो जन्नत जी वीज़ा मिली चुकी आहे अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला इन कलमे खे संभालण जी तौफ़ीक़ अता फरमाए ॻाल्हाईंदुसि त घणो वक़्तु थी वेंदो असांजे सिंध धरती जा बहितरीन साईं वाइद इस्लाम बि ऐं हिकिड़ी सालिह शख़्सियत बि हज़रत साईं अब्दुल क़य्यूम हारे जवी मुद्दज़िल अली अल्लाह ताला उन्हनि जो उमिर इज़त में बरकत फरमाए इंशाअल्लाह उहे बि अन क़रीब अवां जे आॾो ईंदा मां बि उन्हनि खां अॻु में जी तकड़ में कुझु चई वठां शुरूआत कयां थो रब जे आॾो निमाणो अर्ज़ त मुंहिंजा अल्लाह असांजूं कयल ख़ताऊं माफ़ फरमा सच पुछो दोस्त खे परचाइणु ॾुखियो अथव मिट खे परचाइणु ॾुखियो अथव पंहिंजे रब खे परचाइणु सवलो आहे बस छड़ो दिलि सां अचो दिलि सां रब खे अर्ज़ु कयो फरमाई त हिन आसमान ऐं ज़मीन जो खाल जेको नज़रे थो न एॾा बि जेकॾहिं गुनाह हूंदा छड़ो दिलि सां रब जे आॾो अची वियो त अलाह सां फरमाए थो त मां परचण में देरि न कंदुसि मूंखे कंहिंजी ज़रूरत कोन्हे फरमाए त छड़ो लड़ी अच अलाह खां दुआ आहे त अलाह ताला छल इहा बि पाण तौफ़ीक़ अता फरमाए पोइ बि निमाणो अर्ज़ु बार रब खे पिया माफ़ीअ जो अर्ज़ु था कयूं ही बि अर्ज़ु आहे थोरो तवजो हुजे त मां शुरू कयां